नाज़रीन वाक़िया नाज़ी वफ़ाक़ी घरू वसी शेख रशीद चयो पार्लियामेंट लॉजिस के FC अरेंजर्स से हवाले कयो वेंदो। इस्लामाबाद में मीडिया से ॻाल्हाईंदे शेख रशीद अहमद चयो त असीं फ़ौज घुराइण जो बि इख्तियार रखूं था। शेख रशीद अहमद चयो त 1 साल रहिजी वियो आहे, सलाह जो हामी आहियां, बहितर आहे त इलेक्शन जी तैयारी कजे। शेख रशीद चयो त अपोज़िशन शिकस्त तस्लीम करे साॻी पघार ते कम कंदी। अवां क्या कई पिया वफ़ाक़ी घरू वसी शेख रशीद चयो आहे त पार्लियामेंट लॉजिस के FC अरेंजर्स से हवाले कयो वेंदो। इस्लामाबाद में मीडिया से ॻाल्हाईंदे शेख रशीद अहमद चयो त असीं फ़ौज घुराइण जो इख्तियार भी रखूं था। शेख रशीद अहमद चयो त 1 साल रहिजी वियो आहे, सलाह जो हामी आहियां, बहितर आहे त इलेक्शन जी तैयारी कजे। शेख रशीद चयो त अपोज़िशन शिकस्त तस्लीम करे साॻी पघार ते कम कंदी।